जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट साहब मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जूने जो जी रिपोर्ट ॾींदालो त मदे जी लॻ बिरोही ऐं पवर बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां मारिजी वियल 4 ॼणनि मंज़ूर बिरोही, मोहम्मद शरीफ बिरोही, इब्राहिम रियाज़ जे केस में घुर्बल 2 जवाबदारनि वहीद पंवर ऐं उबैदुल्ला पंवर खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन वटां दुनाली बंदूक पिणु हथ कई वई आहे। पुलिस मूजिबि पंवर ऐं बिरोही धुरनि जे झेड़े में 4 ॼणनि जे क़त्ल केस में मुलविस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हथियार बि हथ कयो आहे, जिन खां वधीक जांच कई पई वञे। होॾां ज़रियनि वटां ॼाण मिली आहे त 2 जवाबदारनि खे पुलिस डील तहत हथ ॾियारियो आहे, जॾहिं त 2 धुरनि जे झेड़े बाद धुरनि में शिकत आणण वारो सिलसिलो बरक़रार आहे।